नाज़रीन, इन वक्त आऊं टंडोलिया शहर के स्टेशन वाले इलाके में मौजूद आहियां, जिते इंटरनेट की जेको आहे कंपनी जा प्राइवेट ठेकेदार जेको आहिनि करोड़ों रुपये की जेको लागत सां जेको असां टंडोलिया शहर में डीविल केज रोड ठहियल आहे, उनमां रात जी ऊंधाई मां रोड की कटिंग करे ऐं उनमें पंहिंजो पाइप विझी 6 इंच वारो विझी रोड जो सत्यानाश करे छॾियो आहे, जंहिंजे करे हीअ जेको करोड़नि जी जेको स्कीम आहे पहिरीं ख़राब हालत में हुई। हींअर जेको हाणे इहे बरसातूं थींदी या को अहिड़ी को मामिलो थींदो हैवी ट्रैफिक वेंदी, उन सां ई जेको तव्हां ॾिसी रहिया हूंदा फुटेज में, त हीअ जेको खड्डो आहे इहो वॾो खड्डो थी वेंदा ऐं इहे करोड़नि रुपयनि जी स्कीम जेको आहिनि नाकारा थी वेंदी। असां हिन सिलसिले में बल्दिया जेको आहिनि इंजीनियर आहे, हुन सां ॻाल्हायो। हुनजो चवणु आहे इन्हनि किरास ॾिनो आहे, हिते असांजो हिन किरास तव्हांखे रोड खोटण जी परमिशन न ॾींदासीं। इन कंडीशन ते तव्हांखे ॾींदासीं त तव्हां इन खे हेठां बोर कंदा। मतिलबु इहो तक़रीबन परमिशन खे 8-9 महीना खान थियल आहिनि, असांजी इशू थियल हुई पर रोड जी विच में इन्हनि तक़रीबन जीअं 2-2.5 महीना खां अॻे बरसातुनि खां अॻे आया हुआ। असां हिनखे स्ट्रिक्टली रोकियो त बाबा असीं तव्हां खोटाई न कजो, तव्हां बोर कजो ऐं असां हिनजो कमु बि बंदि करायो। पर राति वरी असांखे ख़बर पई त मतिलबु पंहिंजो हिननि तक़रीबन को लेट अवर में 2:30 अलाए 3 बजे 5 बजे को हुननि रोड खे थोरो वधीक टेचस करे ऐं पाइप जेको पंहिंजो विच में क्रॉस करे छॾियो। जीअं जॾहिं त हिते जेको मुख़्तलिफ़ शहरी मौजूदु आहिनि, उनजो छा चवणु आहे, अचो त ॻाल्हायूं उन सां। ये मीरपुर हैदराबाद का मेन रोड है और इसको इस तरीके से ख़राब किया है, इससे हादसों का भी बहुत खतरा है और बरसात अगर हो गई तो ये रोड बड़ी मुश्किल से बना है और क्या है पूरा रोड ख़राब हो जाएगा। तो मेहरबानी करके इसके लिए कोई इंतज़ाम किया जाए, इसको बंद किया जाए। पहली बात तो ये रोड खोदना ही नहीं चाहिए था। टंडोलिया की बल्दिया ने और पीटीसीएल वालों ने मिलकर मिली भगत से रोड का बेड़ा गर्क कर दिया है। बरसात के अंदर तबाही का बंदोबस्त किया जाए इसको, और गैर कानूनी काम है ये। अर्ज़ ये है कि हमारा ये बर्गर का ठेला है, हम रात में यहाँ से गए थे तो ये रोड बिल्कुल सही था और जब वापसी आए तो रात की तारीकी में इन्होंने जो है ना ये रोड का सारा सत्यानाश कर दिया था। और उसके बाद अब रिक्शे वालों को काफ़ी परेशानी हो रही है। लेडीज़ इधर आती है, ये अस्पताल है बच्चों का, इधर बहुत सारे लोग आते हैं, उनको काफ़ी परेशानी हो रही है इस रोड की वजह से। और अगर अल्लाह ना करे इधर बारिश हुई ना तो ये रोड करोड़ों की मिल्कियत से जो ये रोड बना है सारा सत्यानाश हो जाएगा इसका। नाज़रीन, तव्हां जेको आहे न म्यूनसिपल कमेटी जे इंजीनियर सैयद एजाज शाह जी बि ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि ऐं हिते जेको शहरी मौजूदु हुआ हुननि जी बि ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि। उनजो चवणु आहे त करोड़नि रुपए जी जेको लागत सां जेको डीविल केज रोड ठहियो, उनमें विच में राति जी अंधेरे में हीअ जेको आहे न ठेकेदार पीटीसीएल जा या पीटीसीएल जा प्राइवेट जेको ठेकेदार आहिनि उहो खोटाई करे हिन में पंहिंजो पाइप विझी विया आहिनि, जंहिंजे करे जेको बरसातूं थींदी या हितां जेको माण्हू राहगीर जेको गुज़रनि पिया उन्हनि खे तमामु मुश्किलात जो सामनो करणु पए पियो। उन्हनि मुतालबो कयो आहे सिंध जे वॾे वज़ीर निगरां वॾे वज़ीर ऐं नेब सां त जेको यानी गैर कानूनी तौर ते जेको रोड जी कटिंग करे जेको पाइप विधो वियो आहे, इन्हनि जे ख़िलाफ़ु फौरी एक्शन खयो वञे। राजा साजिद ख़ानज़ादा, इबरत न्यूज़, टंडोवाला।